ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो जे ॿिनि यूसन मुबारकपुर ऐं रुपर जे ॻोठनि बशीराबाद मोची दड़ो लठ वारे भाई खान घिटी ढोलण मोहतम अकल ॻोठ समेत केतिरनि ई ॻोठनि जा रोड वरनि खां तइमीर न थी सघिया, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि जी अचु वञु अज़ाब बणिजी वियो। हितां जे ॻोठाणनि गुलाम हुसैन मोहतम, मोहम्मद हसन मंगी, रसूलुद्दीन मोहतम, गुलबहार महर, ज़ाहिद हुसैन मोहतम ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां केतिरा ई भेरा हितां जे चूंडियल नुमाइंदनि आॾो रोड ठाहिण लाइ दाहियो आहे, पर हिन महिल ताईं को बि खड़तेल नाहे निकिरी सघियो। असांजा रोड ख़राब हुजण सबबि सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। एमरजेंसी जी हालत में को मरीज़ वग़ैरह खणी वञूं था त संदन फोत थी वञनि था ऐं गाॾियूं पंचर पिणु थी वञनि थियूं ऐं हादसा पिणु रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि रोड्स खाते वारनि समेत सिंध जे निगरान वॾे वज़ीर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे रोडनि खे तइमीर कराए तकलीफ़ुनि खां बचायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ठाहिरायो तहरीक हलाईंदासीं, जेका रोड तइमीर न थियण ताईं जारी रहंदी।